उस्ताद मंसूर अली खान उन शइ खे खणी ऐं सिंधी सुरनि खे सिंधी रागड़ियुनि खे खणी उन सां उन्हनि खे पाण में मिलाए हिकिड़ो नओं जेको आहे सो गायकी जो अंदाज़ मुतारफ़ करायो सिंध में जेको अॻिते हली मशहूरु थियो ऐं उनखे पाण वटि मुंहिंजे ख़्याल में सदारंगी गायकी जो तरीक़ो चइजे थो सो तव्हां बि उन सिलसिले में का कोशिश या उन सिलसिले में कुझु सही मां थोरो इन जी वज़ाहत करणु चाहींदुसि अॻिते कीअं हलियो इहो किसो हलियो आहे असांजा थिया आहिनि उस्ताद बीबो ख़ान जेको मुंहिंजो ॾाढो बु हुयो ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान मामो बि आहे अच्छा ऐं उस्ताद न्याज़ हुसैन वरी वालिद आहे त इन हवाले सां इन्हनि टिन्हिनि पंहिंजे पंहिंजे दौर में तजुर्बा कया आहिनि त उन जा मां कुझु तव्हांखे मां दलाइल असांखे इहो बि तव्हां ॿुधायो त उस्ताद बीबे ख़ान जी गायकी जे अंदाज़ में उस्ताद मंसूर अली ख़ान जी गायकी जे अंदाज़ में ऐं उन खां पोइ जी जेका सूरत हाल ठही मौसीक़ी में त इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आयो मूंखे त कोई फ़र्क़ु महसूसु नथो थिए पर उहो इन करे जो हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज हूंदो आहे ॻाइण में उस्ताद बीबो ख़ान वटि जेको आहे उहा तेज़ी घणी मिले थी ॻाइण में कीअं भला मतिलबु ठुमरी स्टाइल में जीअं नाछड़ो 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 उन्हनि जो ॻाइल आहे थोरो सही ॾिनो पहिरीं मां तव्हांखे काफ़ी ॿुधायां उन्हनि जी जीअं ॻाइल आहे अच्छा ठीकु उस्ताद बीबो ख़ान जी आसा में दिलबर पिरी जो मूसा मुंह ते निकाब आहे दिलबर पिरी जो मूसा मुंह ते निकाब आहे रिधोवती बिल सा रिधोवती बिल सा मूसा हिजाब आहे दिलबर पिरी जो मूसा हाणे वरी इनखे ॿियनि वरी ईअं ॻायो उन्हनि जे हमसरनि मूसा मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो मूसा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो वरी इनखे पंहिंजो असां मंसूर अली ख़ान कीअं थो चए परचण शाल हाणे साॻी रागणी आहे आसा परचण शाल पवार ढोलिया मारू मूसा परचण शाल पवार ओ परचण शाल ला परचण शाल पवार ढोलिया मारू मूसा परचण शाल पवार हाणे तव्हां असांखे जेको आम असांजो सदारंगी अंदाज़ आहे जी उनमें बि तव्हां माशाअल्लाह ॾाढो सुठो ॻायो था असांजे सामीन खे हिकिड़ी उन मां जेको आहे को आइटम उन जी ख़ुशबू वठायो